अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ दोस्तों, कुरान शरीफ़ जी आयत सगोरी तव्हांजे आॾो मूं तिलावत कई आहे। गुज़िरियल जुमन ते बि इहा साॻी आयत सगोरी मूं तव्हांजे आॾो तिलावत कई हुई, जंहिंमें अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मेराज शरीफ़ जे सफ़र खे बयानु फरमायो आहे। रब से फरमाए तो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही, पाक आज़ाद अल्लाह पाक जी जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ासि बाने खे। लैलन रात जे थोरे हिस्से में, मिनल मस्जिदिल हराम उन सैर जी शुरूआत थी काबतुल्लाह वारी मस्जिद खां इलल मस्जिदिल अक़सा, अक़सा मस्जिद ताईं। अल्लज़ी बारकना हौलहू, उहा अक़सा मस्जिद जंहिंजे चौधारी असां बरकतूं रखियूं आहिनि। लिनुरियहू मिन आयातिना, इहो सैर असां इन्हीअ जे लाइ करायो आहे त जीअं पंहिंजे ख़ासि बाने खे पंहिंजे कुदरत जा निशान ॾेखारियूं। इन्नहू हुवस्समीउल बसीर, बेशक वो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह साईं जो कलाम ॿुधंदड़ बि आहे त अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात खे ॾिसंदड़ बि आहे। इन जी इहा बि माना आहे इन्नहू हुवस्समीउल बसीर, अल्लाह जे ज़ात लाइ अल्लाह ताला समीउ बि आहे, बसीर बि आहे। पर मुफ़स्सिरीन किराम इन ॻाल्हि खे तरजीह ॾिनी आहे त वाक़ियो चूक नबी करीम जे मेराज जो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम खे दीदार करायो, जंहिंजी वज़ाहत ॿियनि आयतुनि में ऐं हदीसुनि में अचे थी। तंहिंजे करे इन करीने जे तहत जेकॾहिं इन्नहू हुवस्समीउल बसीर जो ज़मीर हुज़ूर करीम जे तरफ़ वराइजे त माना ठहे थी अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात खे ला मकाननि जो सैर कराए। अहिड़ो सरफराज़ फरमायो जो अल्लाह पाक कंहिं बि नबीअ खे अहिड़ो शरफ़ नसीब कोन फरमायो। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे इन वाक़े खे, जेको वाक़ियो अल्लाह पाक क़ुरान में बयानु कयो आहे, नबी पाक उनखे तफ़सील सां बयानु कयो आहे।
हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाए पोइ अॻिते हलां थो, जेका ज़रूरी ॻाल्हि आहे। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हिन आयत जी माना ॿुधी आहे हिकिड़ो दफ़ो न, बार बार, जंहिंमें अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह पाक आहे जंहिं सैर करायो हरम खां मक़सद अक़सा ताईं। हरम बि ज़मीन ते आहे, अक़सा मस्जिद बि ज़मीन ते आहे। हरम पाक वारी मस्जिद मके में आहे, अक़सा मस्जिद शाम में आहे। हाणे अव्हांखे जॾहिं क़ुरान शरीफ़ जे आयत मां मिलियो त नबी करीम मके खां शाम ताईं सैर कयो, पोइ आसमाननि वारो काॾे वियो? इन जी वज़ाहत ज़रूरी आहे। उहा ॻाल्हि ही आहे त रसूलुल्लाह जे सफ़र जूं मंज़िलूं आहिनि टे। घणियूं अदा? सभई चओ घणियूं? हबीबन करीमन जे सफ़र जूं मंज़िलूं आहिनि टे। हिकिड़ी मंज़िल मके खां शुरू थिए थी, शाम ते ख़त्म थी थिए। मके जे मुल्क मां शुरू थी ऐं शाम मुल्क में ख़त्म थी, इहा पहिरीं मंज़िल आहे। ऐं ॿी मंज़िल नबी करीम अलैहिस्सलाम जी शाम खां बैतुल मक़दस खां शुरू थी थिए, जेका सिदरतुल मुंतहा ते ख़त्म थी थिए। उहा सिदरतुल मुंतहा सते आसमान खां बि मथे आहे। इहा ॿी मंज़िल आहे। ऐं टीं मंज़िल नबी करीम अलैहिस्सलाम जी, उहा वरी सिदरतुल मुंतहा खां शुरू थी थिए, ला मकान ते वञी ख़त्म थी थिए। भई पहिरीं मंज़िल जो ज़िक्र इन आयत में आहे, बाक़ी ॿी मंज़िल ऐं टीं मंज़िल जो बयान वरी ॿियनि आयतुनि में आहे। हाणे चूंकि अञा पहिरीं मंज़िल थी हले, तंहिंजे करे पहिरीं आयत मां पढ़ी आहे। वरी जॾहिं ॿी मंज़िल शुरू थींदी त तव्हांखे ॿी आयत ॿुधाईंदुसि। वरी जॾहिं टीं मंज़िल शुरू थींदी रसूलुल्लाह जी, त वरी तव्हांखे क़ुरान शरीफ़ मां टीं आयत सगोरी ॿुधाईंदुसि। माण्हू दग सां हले, हिसाब सां हले, मंज़िल सां हले। हाणे दुरूद पढ़ त पहिरीं मंज़िल त भला पूरी करे छॾियऊं। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पाण फरमाइनि था त दस्तूर ईअं हूंदो हो त मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात सोमणीअ जे टाइम ते नफ़ली इबादत करे, अल्लाह अल्लाह करे, ख़ुदा पाक जे दरबार में सजदा ॾेई जॾहिं पंहिंजे घर वेंदो हुउसि त मुंहिंजा प्यारा सहाबी मूंखे पंहिंजे घर ताईं पहुचाए वापसि मोटी ईंदा हुआ। वरी फजर जो टाइम थींदो हो, रसूलुल्लाह पाण फर्ज़ नमाज अचण खां अॻु बि नमाज पढ़ंदा हुआ। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात अञा पंहिंजे घर खां निकिरनि कोन त रसूलुल्लाह जा ग़ुलाम, रसूलुल्लाह जा परवाना, रसूलुल्लाह जा सहाब सगोरा महबूब करीम जे दरवाज़े खां निकिरण खां अॻु ई दरवाज़े ते कतारूं ॿधियूं बीठा हूंदा। हिकिड़े आशिक ॾाढो सुठो हिकिड़ो शेर चयो आहे, चवे तो अल सबाह मर्दमा बकारो बार रवंद पर बला कशान मोहब्बत बकू ए यार रवंद। सुबह जे टाइम ते नौकरी वारो नौकरी ते हलियो वेंदो हो, मुजादा हारी पंहिंजे हर ते हलियो वेंदो हो, माली पंहिंजे बाग ते हलियो वेंदो हो, दुकानदार पंहिंजे दुकान जे लाइ बाज़ार हलियो वेंदो हो, मुसाफ़िरी वारो सफ़र जे लाइ रवानो थी वेंदो हो। सभु कंहिंजो कमु आहे, सुबुह थियो सभु को पंहिंजे कारोबार सां हलियो वञे।
पर मुझे महबूब जे गुलाम असहाबन सगोरन जी आदत हुंदी हुई काडे को न वींदा हा। सुबह जो निंड मां उथी तकड़ा तकड़ा वज़ू करे रसूलुल्लाह जे दरवाज़े ते वञी बीहंदा हा। छाजे लाइ? त रसूलुल्लाह जो सुबह सां दीदार थींदो बेड़ा ई पार थी वेंदा। मुझे हबीब जा परवाना हा साईं, मस्ताना हा, नबी जा मस्ताना हा। अहिड़ा मस्ताना ई परवाना जो उन्हनि जे इश्क ऐं मुहबत जूं ॻाल्हियूं अल्लाह जो क़ुरान कंदो आहे। उन्हनि जे वफ़ादारी जूं ॻाल्हियूं अल्लाह पाण बयानु फरमाईंदो आहे त मुंहिंजे महबूब नबी जा परवाना हा। अहिड़ा त परवाना हा जंहिंजी का हद ई कान्हे का। हुज़ूर फरमाइनि था 27 जे राति मां सभिनि खे चयो हिन महीने जी 27 जे राति जेका हाणे सूमर जी राति अचे थी, इन 27 जे राति मां चयो मान बाबा अॼु तव्हां पंहिंजे घरनि ॾे हलिया वञो, साईं सोमाणी जी इबादत कर, घर हल त तोखे छॾे मोटी अचूं, दुश्मनी लॻी पई आहे। पाण फरमाइनि था अॼु सॼी राति मां काबे में अल्लाह जो महिमान आहियां। मके जा मुशरिक हुया त वॾा बदमाश, पर बैतुल्लाह जे हरम जो हया कंदा हा। उते कंहिंखे मारींदा कोन हा, विढ़ंदा कोन हा, ॿाहिरि को निकिरंदो हो त हुनखे ईज़ाईंदा हा। सहाबी पंहिंजे महबूब जो चवण करे हलिया विया। हबीब पाक आधी राति ताईं उते ख़ुदा जे इबादत में मसरूफ़ रहिया। अल्लाह जी मनशा ही, ख़ुदा जी मर्ज़ी ही, अञा हुक्म कोन आयो आहे, पर नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात आधी राति खां बाद पंहिंजे घर को नथा वञनि पिया। हरम शरीफ़ जे दरवाज़े ते बाप इब्राहिम जे भर में हिकिड़ो घर हो नबी पाक अलैहिस्सलाम जी सॻी सौट जो, जंहिंजो नालो हो हज़रत बीबी उम्मे हानी, जेका हज़रत अलीअ जी सॻी भेण आहे। हबीब करीम अलैहिस्सलाम आधी राति जे टाइम ते उम्मे हानी जे दरवाज़े ते हलिया विया। हबीबन करीमन उम्मे हानी सां गॾु खीर पीतो हो। महबूब जी रदाई भेण ही, थंज शरीक भेण ही। दरवाज़ो बंदि आहे, आधी राति आहे, लोक सुतो पियो आहे। महबूब करीम दरवाज़ो खड़कायो आहे। बीबी साहिबा जी अखि खुली आहे, पुछे थी केरु? पाण फरमाइनि था दरवाज़ो खोल, तुंहिंजे दरवाज़े ते मुहम्मद मीर बीठो आहे। बीबी साहबा बिस्मिल्लाह करे दरवाज़ो खोले थी, मुस्तफ़ा जो दीदार करे ठरी पवे थी। मां पाण करीम ॿाहिरि बीठा हा। बीबी साहबा अंदरां पुछे थी कि बिला अंदरि अचो, कीअं अचणु थियो आहे? पाण फरमाइनि था उम्मे हानी जेकॾहिं को महिमान टिकाए त महिमान आयो आहे। साईं जो दस्तूर हूंदो हो, महिमान हूंदा हा घणा, 15 20 30 महिमान अची विया, पोइ पाण महिमान विरहाईंदा हा। 2 महिमान ही वठी वञे, 2 ही वठी वञे, 2 ॼणा ही वठी वञनि, 2 ॼणा आऊं थो वठी वञा, इहे महिमान विरहाईंदा हा त सवाब सभिनि खे बि थिए, बार बि कंहिं ते न थिए। उम्मे हानी खे मिड़े इहो ख़्यालु अची वियो त शायदि को आधी राति जो साईं वटि महिमाननि जो टोलो आयो आहे। मुस्लमानो, महिमान जी इज़त मुस्लमान जे मथां लाज़िम आहे। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हा अकरमुद्दईफ वलो कान काफिरा, जेकॾहिं काफ़िर तो वटि महिमान थी अचे त बि मां मुहम्मद करीम तोखे हुकुम थो फरमायां त उन महिमान जे करे हुन जी इज़त कजां। महिमान जी इज़त आहे। हदीसुनि में ईंदो आहे त महिमान रोज़ी पंहिंजी खाईंदो आहे। कंहिंजी खाईंदो आहे रोज़ी बाबा? सभु को नसीब पंहिंजो खाईंदो आहे। रसूलुल्लाह फरमाइनि था त महिमान नसीब पंहिंजो खाईंदो आहे, पर तुंहिंजे दस्तरखान ते खाईंदो आहे। जॾहिं वेंदो आहे त तो वारा गुनाह खयूं वेंदो आहे, यानी गुनाह खणी वञी दोज़ख में उछलाईंदो आहे। महिमान वीचारो तुंहिंजा गुनाह खणी तोखे गुनाहनि खां पाक कंदो आहे। महिमान जी ताज़ीम लाज़िमी आहे। ऐं महिमान खे जेकॾहिं बूथ बुछड़ो करे मानी खाराईंदे त बि खाई वेंदो, अबा मुड़ंदो न, पर जे खिली खाराईंदे त भलो इन में फ़ाइदो आहे। आयो आहे हाणे ईंदो हुअं ई कोन, दाल पाणी जेको नसीब आहे सो खाराइणो आहे। तंहिंजे करे बहितर आहे त महिमान जी इज़त कजे। अल्लाह तबारक व तआला असांजे मुस्लमान खे महिमान जे ताज़ीम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिकिड़ी हदीस पाक में आहे त उहो माण्हू लानती आहे जेको महिमान खे कमु ॾसे।
समझो था है ना मेहमान वेठो आ यार मेहमान वेठो था बढ़ाए दिलो पानी तो भरे आ यार खट तो बाहर कढ रहा जा यार वारो कजा भला हे त कम कर रसूलुल्लाह फरमान था जो को मेहमान के कम दसे सो लानती है अल्लाह ताला शल बचाए चो आमीन। ये मसइला बि सिखण जा अथव सिखो ये असां खे रोज़मर्रा कम अचनि था। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिही व बारिक व सल्लिम। हबीबन करीमन फरमायो उम्मे हानी मेहमान टिकाईंदिया समझई त को मेहमान आयो आ को मुंहिंजे हिस्से में बि मोकिलींदा जेके वेला हाज़िर टिकाईंदी सांस मानी भी खाराईंदी सांस बिस्तरो वग़ैरह जेको भी मेहमान जा लवाज़मातन से पूरा थींदा केरा वठी चो पाण फरमाइन था अना दईफ कया उम्मे हानी ओ उम्मे हानी तो जो मेहमान मां मोहम्मद आया जमल इए महबूबन करीमन फरमायो त मां तो जो मेहमान आया त समझो त हिकिड़ी गैर मुतरकबा नेमत मिली वई बिना इंतज़ार जे नाम मिली वियो। अहिड़ी ॻाल्हि थी जो माड़ ते मींहुं वसी पियो बीबी साहिबा चवे पई अची जे हेकार मूं सारी दे सुपरी त पेरे धरिया पिंबड़ियूं ऐं हंध विछाया वार पो साजन सब जमार तुंहिंजी गोली थी त गुज़ारिया। जंहिंजे घर मुहम्मद मेहमान हुजे चओ सुभान अल्लाह। ये समझो त कायनात हुन जे दर ते अची वई ॾाढी ख़ुशि थी आहे ॾाढी राज़ी थी आहे शुक्राना ख़ुदा जा पई करे हबीबन करीमन खे अंदर वठी वई पाण फरमाइनि था मेहानी मानी बि खाई आयो आहियां पाणी बि पी आयो आहियां कंहिं बि शइ जी ज़रूरत कान्हे बसि रुगो बिस्तरो लॻाए मुंहिंजे लाइ दरवाज़ो बंदि करे ॿाहिरि हली वञ मां अॼु आराम कयां थो पोइ सुबुह जो पंहिंजे जाइ ते हलियो वेंदुसि। बीबी साहिबा बिस्तरो विछाए दरवाज़ो बंदि करे हबीबन खे बि अंदरि छॾे पाण ॿाहिरि निकिरी आई दिलि में सोचई त आओ आओ प्यारी उम्मे हानी अॼु राति सुम्हण जी नाहे रसूलुल्लाह क़िस्मत सां तो वटि महिमान थी आयो आहे अलीअ जे झोलीअ में 2-3 मिंट सुतो हो अॼु अलीअ जे भेण जे घर में रसूलुल्लाह सारी राति सुम्हण आयो आहे। हज़रत उम्मे हानी बहानो बनाए थी त नबी करीम अलैहिस्सलाम ता चवनि छो बीठी आहे त मां अर्ज़ु कंदसि कि बिला पारो थी ॼा दुश्मनी आहे तलवार खणी दरवाज़ो खोले हिकिड़ो ताक बंद आहे हिकिड़ो खोले पंहिंजूं अखियूं रसूलुल्लाह जे चेहरे में पारे जो बहानो करे बीह रही आहे सारी राति नियत कई थी त रसूलुल्लाह जो दीदार कंदी रहां। अदा मुंहिंजे महबूब जो दीदार का मामूली शइ आहे जंहिंखे दीदार थी वञे तंहिंजा बेड़ा ई पार थी वञनि। जहन्नमी हुजे ईमान सां दीदार करे त जन्नती बणिजी वञे पर अहिड़ो त हो जन्नती बणिजी वञे जो रसूलुल्लाह जो जंहिं ईमान सां दीदार कयो ओ असहाबी आहे। रसूलुल्लाह फरमाइनि था जंहिं माण्हूअ खे मुंहिंजो दीदार कोन थियो आहे मुंहिंजे दीदार कंदड़ असहाबीअ खे ईमान सां दीदार कंदो त उहो बि जन्नती आहे। केॾी भाग भरी ॻाल्हि आहे। हबीबन करीमन आराम फरमायो पर यादि रखजां मुस्तफ़ा जूं अखियूं सुम्हंदियूं मुस्तफ़ा जी दिलि जाॻंदी हुई मुस्तफ़ा जी दिलि उहा न सुम्हंदी हुई। तुंहिंजो मुंहिंजो वुज़ू निंड जे लाइ सुम्हंदासूं निंड अची वई त भॼी पवंदो आहे पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निंड में हूंदा हुआ गोघरा बि हणंदा हुआ महबूब पाक जी ज़ात गहरे आराम में सुता बि पिया हूंदा हुआ पर जे वरी उथंदा हुआ त बिना वुज़ूअ जे सिधो मुसल्ले ते वञी बीहंदा हुआ। असहाब पुछंदा हुआ क़िबला अवां त फरमाईंदा हो त निंड सां वुज़ू भॼी पवंदो आहे। मुस्तफ़ा फरमाइनि था ॿियनि जो निंड में वुज़ू भॼंदो आहे मां मुहम्मद जो निंड में वुज़ू कोन भॼंदो आहे। छो सही पाण फरमाइनि था तनाम ऐनाय वला यनाम क़ल्बी मुंहिंजूं अखियूं सुम्हंदियूं आहिनि पर मुंहिंजे निंड अखियुनि खे हूंदी आहे दिलि खे कान हूंदी आहे। अखियूं भली सुम्हंदियूं रहनि पर मां मुहम्मद मुस्तफ़ा जो क़ल्ब ज़िंदा ई जाॻंदड़ हूंदो आहे। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़
लाडे डाडे मुस्तफा दे दुरूद। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जो सुम्हण, उम्मे हानिया जो पारे जे लाइ बीहण, हेॾो वरी रब्बुल आलमीन जो आर्डर करण। जिब्रील जीअं मुंहिंजा रब जलील, रब फरमाए थो वञ वञी जहन्नम जा दरवाज़ा बंदि करे आ। हाज़ुर मुंहिंजा मौला ॿियो कमु कहिड़ो आहे? रब्बुल आलमीन फरमाए थो जन्नत जा दरवाज़ा खोले आ। हाज़ुर मुंहिंजा मौला टियों आर्डर ही आ त जेके बि मलाइका ला यालम जुनूद रब्बिक इल्ला हू, रब करीम जे लश्कर जी ख़बर कई खे कान्हे का, ख़ुदा पाण ॼाणंदो आहे। खरबे अल्लाह पाक जे हमद सना करण वारा मलाइका अज़ल खां अबद ताईं हमेशा हमेशा अल्लाह जी सना करण वारा रब पैदा फरमाया जेके ख़ुदा जी तारीफ़ कनि था। अल्लाह ताला टियों आर्डर थो करे त मुंहिंजनि मलाइकनि खे वञी चओ त मुंहिंजो ज़िक्र बंदि कयो। जिब्रील डिॼी वियो, जन्नत जा दर खोल, जहन्नम जा दर बंदि कर। अल्लाह अल्लाह करण वारा मलाइक बस कन, अलाए क़यामत थी अचाए छा? या अल्लाह क़यामत थो आणी अलाए छा? रब्बुल आलमीन फरमायो क़यामत को नथो आणियां, जीअं चवां तीअं कंदो वञ, पाण ई ख़बर पइजी वेंदई। चौथो आर्डर थियो, ऐ प्यारा जिब्रील सिज हले थो, अशम्स तजरी मुस्तक़र्रिन लहा, ज़ालिका तक़दीरुल अज़ीज़िल अलीम। अल्लाह से फरमायो आहे मां सिज खे हलाए छॾियो आहे, मां अल्लाह जे कानून सां सिज हलंदो आहे। अॼुकल्ह जा माण्हू चवंदा आहिनि सिज बीठो आहे, ज़मीन हले थी, क़ुर चवे थो सिज हले थो। असांजो ईमान आहे त माण्हू कूड़ था ॻाल्हाइनि, अल्लाह जो क़ुर सचो आहे। वल कमर कद्दरनाहु मनाज़िला, रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदो आहे चंड जूं बि मंज़िलूं मां रब पाक मुक़ररु करे छॾियूं आहिनि। चंड बि पंहिंजे पंहिंजे मंज़िलुनि में हलंदो रहंदो आहे। मां अल्लाह तोखे हुकुम थो कयां त सिज खे बि बिहार, चंड खे बि बिहार। ख़बर न आहे या अल्लाह ॿियो कहिड़ो ऑर्डर आहे? अल्लाह ताला फरमाए थो जाते गर्मी आहे ताते गर्मी के बिहार, जेका सर्दी आहे उहा सर्दीअ खे पंहिंजी जाइ ते बिहार। सारी दुनिया काइनात जो निज़ाम मां हलाईंदो आहियां। अॼु मां अल्लाह पाक तोखे हुकुम थो फरमायां त मुंहिंजे काइनात जे निज़ाम खे बंदि कर। हे घड़ी हले थी, मिंट कानो हले थो, घड़ाल वारो हले थो, सेकंड वारो हले थो, कलाक वारो हले थो। अल्लाह ताला फरमाए थो जो जाथे आ सो ताथे आ बीह रहे। मौला छा थो करी पियो? रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो जो निज़ाम जान जो बंदि कबो। छा कबो? रब्बुल आलमीन फरमाए थो मुंहिंजो महबूब सुतो पियो आहे, उनखे जाॻाए ला मकान ते वठी अचबो। अल्लाह हक़ चार यार, दुरूद मुंहिंजे साईं ते। देरी कान थी, जग सुम्ही पियो। अल्लाह जे अमर सां जिब्रील पर घुमायो, सभिनि जूं अखियूं बंदि। पखी पखड़ जंगल जा, समुंड जा, हिज़ाउनि जा, फिज़ाउनि जा, मुल्कनि जा, सॼो जान आराम। मलाइकनि तस्बीह बंदि खणी कई, जहन्नम बंदि थी वियो, जन्नत जा दर खुली विया। जिब्रील थो चए मौला कीअं कयो? अकेलो न वञ, मीकाइल खे बि वठी वञ, इसराफील खे बि वठी वञ, जेको साह कढंदो आहे इज़राइल उनखे बि वठी वञ, पाण बि वञ। 70 हज़ार मलाइक ॼाणी थी मुहम्मद खे वठी आ। या अल्लाह छा ते वठी अचां? अल्लाह ताला फरमाए थो जन्नत में 80,000 बुराक बीठा हन। उन्हनि बुराकनि मां जेको वणई तंहिंखे जन्नत जा हना संज रखी सिंगारे नबी सोणे खे वठी आ।
मलाइकन बस कई आ उनखे छा चवा। रब ताला फरमाए तो अग में चवंदा हा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। ॾाढे 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 सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। हाणे इन्हनि खे चओ तो सुबहान अल्लाह खां बंदि कयो। छा चऊं? मलाइकनि खे चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अलैका या शफीअल मुज़निबीन। अॼु सभिनी खे चओ तो घोट अचे थो सेहरा बि घोट जा ॻायो। अबा सेहरा घोट जा थींदा न साईं, मौलूद घोट लाइ ॻाइबा न साईं। मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जे लाइ मलाइक सलातो सलाम पढ़ण लगा। जिब्रील मलाइकन के वठी करे जन्नत में वयो आ। मुझा दोस्तो अजीजो जन्नत में ने तो सुभान अल्लाह बुराकन जी मुजादा कतार लगी पई आ। 80,000 बुराक बीठा हन, हिक बे खां सोना, हिक बे खां सघा, हिक बे खां मोटा, हिक बे खां मतारा, हिक बे खां भला जंहिंखे ॾिस त बेलो लॻो पियो आ। मुझा दोस्त अजीज आलमन लिखियो आ त जिब्रील नज़र खणी डोड़ाए त कहिड़ो काहे वञा। कुंड में नज़र पई त हिकिड़ो डुबरो बुराक अखियुनि मां नीर वहाए वहाए साणो थी पियो आहे। जन्नत में गणती कान्हे, जन्नत में गर्मी कान्हे, जन्नत में थकावट कान्हे, जन्नत में परेशानी कान्हे। जिब्रील खे ख्याल थियो त हिन खे छा थियो आहे। इहो त ॾिसां बीमार ॿियनि खे तो पोइ ॾिसां भलो पोइ काईंदो, हिन खां पुछां छा थियो थी। बुराक ॾे ख़बर छा थियो थी, रोई थो। हाय हाय बुराक कहिड़ी वर्दी ॾिनी आहे। फारसी ज़ुबान वारे हुन जो तर्जुमो कयो आहे। चवे थो अज़ सरे बालीने मन बरखैज ए नादा तबीब दर्द मंदे इश्क रा दारू बजुज दीदार नेस्ते। मुझो तो वटि इलाज ई कोन्हे, तूं तबीब मुंहिंजो आहे कोन, तबीब मुंहिंजो इलाज कंदो। तूं वञ मोटी वञ मोटी वञ, तुंहिंजो छा वञे। ॻाल्हि त कर, कहिड़ी ॻाल्हि कयां, कहिड़ा सूर थी, कहिड़ी गणती। मुझी साञा सुपेर नसी तदा कर तिरजे तिरो मुखे मूर न विसरियाम। हाणे अंदर रूह रहियाम सजन ओता कूं करे। ओ जिब्रील रब जरी जन्नत जोड़ी ही असां 80,000 बुराकन के भी जोड़ियो हुयई। पोइ रब पाक ने ऐलान कयो हो त हिकिड़े बुराक ते रसूलुल्लाह मेराज माणींदो। ॿियनि खे ख़ुशी आहे त असां सुहिणा आहियूं, मूंखे गणती आहे त मां कोझो आहियां, मुंहिंजे मथां दिलि बरसवारी कंदो अलाए कोन कंदो। मूंखे महबूब जे फिराक इश्क वारियो आहे। जिब्रील दिल में सोचो त सघा त ॿिया बि घणा ई आहिनि, भला त ॿिया बि घणा ई आहिनि, सुहिणा त ॿिया बि घणा ई आहिनि, पर जेको इश्क हिन जे दिल में सदन खां ॿरी रहियो आहे, हिन जहिड़ो इश्क कंहिं खे कोन्हे को। रसूलुल्लाह जे दरबार में क़बूल उहो पवंदो आहे जेको आशिक़े रसूल हूंदो आहे। पंहिंजो ई फ़ैसिलो कई, छो त अलाह त कोन चयो न त आयरो या गैरो, नथू या खैरो, फलाणो या फलाणो वठी वञा। ईअं ख़ुदा कोन चयो मिड़ेई हिकिड़ो काहे वञा। हाणे हिन दिलि में फ़ैसिलो कयो त हिन बीमार खे तो काहे वञा। कन में चईसि त रो न, गणती न कर। जंहिं राति लाइ रुने थे उहा राति अची वई आहे ऐं मुबारक हुजई। मुंहिंजो वाइदो आहे मां तोखे रसूलुल्लाह ॾे वठी थो हलां पियो। हदीस पाक में ईंदो आहे बसि ॿुधाई त मां थो रसूलुल्लाह ॾे हलां त चङो भलो थी वियो। अॻियनि खां अॻुरो थियो
खुशी जड़ी भी का खुराक न होंदी आ, ठाहे ठोके संज विझी तैयार करे रसूलुल्लाह जे दरवाजे ते जिब्रील आयो आ। खुदा ताला फरमाए दे ख़बर जिब्रील मुझे महबूब के किए जागाईंदे। साईं जागाइण जो तरीक़ो आ तो सॾु कबो। अल्लाह ताला फरमाए तो सॾु न कर, या अल्लाह भला महबूब के हथ विझी लोॾिया। रब फरमाए तो त न इहा भी बेअदबी आ, या अल्लाह सॾु भी न कया, आवाज़ भी न ॾिया, हथ भी न लगाया, भला पो जागाइण जो तरीक़ो तू पाण सेखार। रब्बुल आलमीन फरमायो तू सॼो नूर जो आ, तुंहिंजो मुंहुं भी नूर जो आ, पर हे नूर ॿियो क़िस्म आ। हे नूर काफूरी नूर आ, काफूर थधो हूंदो आ। तोखे ख़बर आ त तुंहिंजो मुंहुं मां नूर काफूरी छो बणायो आ? या अल्लाह तोखे ख़बर आ। रब पा फरमाए तो काफूर थधो हूंदो आ, बर्फ खां वधीक थधो हूंदो आ। अॼो की रात ला तुंहिंजो चेहरो नूरानी काफूर जो बणायो अथमि, छा कयां? रब फरमाए तो पंहिंजा नूरानी चप मुस्तफ़ा जे पेरनि खे लॻाए। वाह वाह। महबूब करीम अलैहिस्सलाम जे कदमनि खे चुमियो जे थधड़ा थधड़ा तुंहिंजा चप लॻंदा। हबीब जागंदो पाणी पुछंदी पो अर्ज़ कजा। महबूब खे चुमी ॾिनई, हबीब खे थधाण लॻी। महबूब अखि खोली, जिब्रील दर ते बीठो आ। कीअं बीठो आ? चवे थो तबारकल्लाहु शान तेरी, तुझी को ज़ेबा है बेनियाज़ी। तबारकल्लाहु शान तेरी, तुझी को ज़ेबा है बेनियाज़ी। उधर तो वो जोश लन तरानी, और इधर तकाज़े विसाल के थे। उधर तो वो जोश लन तरानी, इधर तकाज़े विसाल के थे। या रसूल अल्लाह, ओ सागो रब्बुल आलमीना जै मूसा के लन तरानी चयो हो, मिनथू कई पर दीदार को न कराई। तो मिनथ भी कान कई आ, सुतो पियो आ, पर रब मोकिलियो आ इन ॼञ खे त मुंहिंजे मुस्तफ़ा के कोठे वठी अचो। दुरूद मुझे साईं ते बुलंद आवाज़ आ। महबूबन करीमन फरमायो हलबो पर तकड़ न आहे। छो? अलाह तो सॾई, सूबेदार सॾे त माण्हू तकड़ो हलियो वञे। आकमुल हाकिमीन जो सदा अल्लाह पाक वटां ऑर्डर मिले थो, जिब्रील तकड़ न कर, अते मुहम्मदन, मुझे मुहम्मद जी तावेदारी कर। जीअं अचे तीअं छा कंदो? वेंजंदुसि, कपड़ा मटाईंदुसि, वुज़ू कंदुसि, बरकातूं नफ़िल पढ़ंदुसि, काबे जो तवाफ़ कंदुसि, बरकातूं नफ़िल पढ़ंदुसि, पोइ हलंदासीं। भली सही। हबीबन करीमन जे लाइ जन्नत जो पाणी आयो आ। ओ मुंहिंजा महबूब तो ता कुर्बान वञा, मुंहिंजे आकादरी जिस्म ते पाणी लाथो आ। मौलाना अहमद रज़ा जे रूह दाह कई आ। बचा जो उनके तलूम का धोवन, बना वो जन्नत का रंग रोगन। बचा जो उनके तलवों का धोवन, बना वो जन्नत का रंग रोगन। जिन्होंने दूल्हा की पाई उतरन, वो फूल गुलजार जन्नती थे। अल्लाह जो ऑर्डर अची वियो आयो, मुस्तफ़ा जे जिस्म वारो पाणी, गुस्ल वारो पाणी, पाक पाणी, खुशबूदार पाणी, सभिनि खां भलो पाणी, जेको हबीब जे जिस्म खे लॻो आहे उनखे गॾु कंदा वञो। क़यामत मां इन जन्नत जे, क़यामत जे ॾिहाड़े इन पाणीअ मां जन्नत जो हार सींगार कबो। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात फारिग़ थिया, बुराक बीठो आहे बुराक ते चढ़ण जे लाइ। रिकेब में पेर विझी लांग वराइनि था, अञा हबीबन रिकेब में पेर कोन आंदो आ। बुराक मस्ती करे ज़मीन खां हेतिरो मथे
उडामी पांजे नूरानी परन जे ज़ोर ते जिब्रील खां बि लगाम छॾाए मथी मस्ते करे बीह रहियो आहे। अॻे रुनो पे हाणे वरी फारस रोस जंहिंमहिल मथे बीठो जिब्रील सट ॾेई लगाम खां वरितो। लगाम जन्नती लगाम आहे, घोड़ो बि जन्नती आहे। जिब्रील खे गुस्सो आयो त होॾे रुनो पे, हेॾे वरी आइन टाइम ते महबूब वारे टाइम ते ठकावत हो ॾे, मथे चढ़ी बीठो आहे। छिबी ॾिनईसि एंज़िल या बुराक, ओ बुराक हेठि लही आ। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जिब्रील का जहिड़ी तहिड़ी ताक़त नाहे। जंहिंमहिल बुराक खे छिबी आई हुनजो सॼो मुंहुं पघर सां भरिजी वियो। मुंहिंजा दोस्तो अल्लामा शहाबुद्दीन ख़फ़ाजी रहमतुल्लाह अलैहि लिखनि था पिया त जंहिंमहिल बुराक खे पघर आयो, एतिरो पघर आयो जो पघर जा कतरा ज़मीन ते किरण लॻा। जेको पाणीअ जो कतरो पघर जो किरे पियो त मां सफ़ेद रंग जा गुल ठहंदा पिया वञनि। अच्छा अच्छा गुल ॾिठा अथव, राबेल जा ॿिया जेके बि अच्छा गुल अलाह उन्ही मूं ठाहिया। बुराक चयो कोन हलंदुसि, कोन हलंदे न, छो? बस कर जिब्रील। अरे कीअं बस कयां? चे तू बि रसूलुल्लाह जो गुलाम, मां बि रसूलुल्लाह जो गुलाम। आका बीठो आ, तू बस कर, मां ॼाणा त दिलबर ॼाणे। जिब्रील तो चएसि चरिया मस मस त रोई आयो आ। ऐं हबीब कावड़जी पवे ऐं खणी तड़ा वई त जिब्रील खे छॾ, ॿियो काहे आ? बुराक तो चए जिब्रील आहीं त इज़त वारो मलाइक, आहीं त उलुल अज़म, पर हीअ ॻाल्हि तोखे शायदि अञा सम्झ में कान आई आ। जेको रसूलुल्लाह जे दर ते ईंदो आ उहो तड़बो कोन्हे को। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। महबूब जे दर तां को तड़बो पाण तड़जी वञे ॿी ॻाल्हि आ। हबीब कंहिंखे कोन तड़ियो, मुस्तफ़ा त दुश्मन खे कोन तड़ींदा हा। जंहिंमहिल बुराक या ॻाल्हि कई त वरी जिब्रील खे पघर अची वियो। ॻाल्हि त वाह छो थो करे, ॻाल्हि त पते जी कई अथई। मुंहिंजा दोस्त जंहिंमहिल जिब्रील जे मुंहं में पघर आयो आहे, उन पघर जा कतरा ज़मीन ते किरनि था, उन मां वरी गुलाब जा ॻाढ़ा गुल ठहंदा विया। अवां वरी छा कंदा हो? गुल खणी उछलींदा हो, पोइ जुतीअ में लताड़ींदा हो। आलमन बुज़ुर्गनि लिखियो आहे त गुल जी इज़त कजे, हथ में खणी जंहिंमहिल सुंघिजे तंहिंमहिल चइजे अस्सलातो वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। या गुलनि खे बि ख़ुशबू मुंहिंजे महबूब जे सदके में मिली आहे। खबरदार मता कॾहिं गुल जी बेअदबी कई थी, इहा बेअदबी जी जाइ न आहे। हबीबन फरमायो जिब्रील जी क़िबला बस कर, मां ॼाणा त मुंहिंजो बुराक ॼाणे। ओ बुराक को मुतालबो कयो थी? हा ओ क़िबला मुतालबो आहे, लहो त पूरो कयां। बुराक हेठि लही आयो। हबीबन पुछो त ॻाल्हि कर क़िबला, क़यामत में 1.25 लख नबियनि जे लाइ बुराक ईंदा। नबी पंहिंजे रोज़नि मां निकिरंदा, अॻे ई बुराक संजो बीठो हूंदो। नबी जीअं जो क़ब्र मां निकिरंदो, बुराक ते चढ़ी पोइ जन्नत ॾे ईंदो। क़िबला तुंहिंजे लाइ बि मदीने में बुराक ईंदो। पाण हा मुंहिंजे लाइ बि मदीने शरीफ़ में बुराक ईंदो। पोइ क़िबला अॼु मूंसां वाइदो कर त अॼु बि मूं ते सुवारी करीं थो, क़यामत जे ॾिहाड़े बि मुंहिंजे मथां सुवारी फरमाइजां। नबी इख़्तियार वारो, चओ नबी, ॾाढे चओ नबी, असांजो, ॾाढे चओ असांजो नबी, मुलनि जो न। अलाए कहिड़ो नबी धारियो अथनि, चए इख़्तियार ई कोन्हे। असांजे नबी खे इख़्तियार आहे। असांजो नबी बाख्तियार नबी आहे, अल्लाह हुनखे इख़्तियार ॾिनो आहे। चवे हा जिब्रील ॿुध तूं हे अजायो थो वाइदा करे मूंखां वठे, अलाए अलाह कहिड़ो मोकिलींदो, मूंखे कहिड़ी ख़बर। मोकिलण वारो ख़ुदा जहिड़ो मोकिलियईं तंहिं ते चढ़ंदुसि, हिन सां वाइदो बाइदो कोन्हे। पर न, बाख्तियार नबी आहे। चवे थो बुराक तोसां मुहम्मद ई वाइदो आहे, अॼु बि तो ते मां सुवार थींदुसि, क़यामत में बि मां तो ते सुवार थींदुसि। चओ असांजो नबी बाख्तियार नबी, ॾाढे चओ त दिलि त ठरे।
असांजो नबी बाख्तियार नबी आहे। मुला भली मथो हणे पिटे कुटे कुझु न थींदुसि पर असांजो नबी इख्तियार वारो आहे। महबूब जमल स्वार थिया बुराक हलियो त साईं छा ॿुधायां, हिकिड़ी विख हितड़े आ, ॿी विख उते पियो रखे जाथे नज़र पई खुटेसि। दड़ा जबल वण नदियूं नाला कारेज़ूं सभिनि मां उॾामंदो वञे, हले वरी कीअं पियो, सिधो पियो हले। पर जानवर मथे चढ़ंदो आ त हे पोल हेठि थींदो आ, ॻिची मथे थींदी आ, वरी लहंदो आ त हे पासो हेठि थींदो आ, मुजादा पोल मथे थी वेंदो आ, स्वार खे तकलीफ़ ईंदी आ। रब्बुल आलमीन फरमाए थो मां बुराक ठाहियो ई अहिड़ो आ जो जीअं मथे चढ़े पियो त अॻियां पेर नंढा थी पिया वञनि, वॾा पेर पाण ई पाण वॾा थी पिया वञनि, पोयां पेर वॾा थी पिया वञनि। वरी जमल मथां ई खां हेठि लहे पियो त अॻियां पेर वॾा थी पिया वञनि, पोयां पेर नंढा थी पिया वञनि। महबूब पाक खे लोॾो ई कोन पियो अचे। हाणे विच ते मंज़लूं हन घणियूं, हाणे मंज़लूं पूरो थो कयां त टाइम अहिड़ा ॿ टे ॿिया बि लॻी वेंदा। अल्लाह ताला जो हबीब वञी पहिरीं मंज़िल बैतुल मक़दस में पहुतो, चओ सुभान अल्लाह। पहुतो त 1.25 लख नबी अॻे ई बीठा हा। छो बीठा हा? नमाज़ अक़सा में था यही सर, आया हो माना अव्वल आखिर। नमाज अक़सा में था यही सर, आया हो माना अव्वल आखिर। के दस्त बस्ता खड़े हैं हाजिर, जो सल्तनत आगे कर गए थे। अज रब करीम खे ॾेखारणो आ त नूह तू बि नबी आ, ऐं अल्लाह ताला तोखे सानी आदम बनायो। इब्राहिम तू बि खलीलुल्लाह आ, मूसा तू बि कलीमुल्लाह आ, सुलेमान तू बि रूह ज़मीन जो नबी आ, ओ यूसुफ तू बि सोहणनि जो सरदार आ, ओ प्यारा ईसा तोखे अल्लाह वॾो इज़त मक़ाम ॾिनो आ। पर जो तव्हां सभिनी नबियनि खे ख़बर हुजणु खपे त मुहम्मद मुस्तफ़ा अबू बकर उमर उस्मान जो इमाम रुगो कोन्हे को, पर तव्हां नबियनि जो बि इमाम आहे। महबूब करीम जी ज़ात नबियन जो भी इमाम आ। अंबिया आ गए, मुरसली आ चुके, मुक्तदी आ गए तो इमाम आ गया। मुस्तफ़ा सब नबियन के नमाज पढ़ाई पर जिस्म सां, चओ छा सां? ॾाढे जो छा सां? रूह सां न, जिस्म सां। सब नबी जिस्म सां आया। अदा हुए नबी त महबूब खां अॻे गुज़री विया हा, हज़ारे साल थी विया हा। मालूम थियो त अल्लाह जा नबी जहिड़ा आहिनि, चओ अल्लाह जा नबी जे 1.25 लख नबियनि जो जहिड़ो आहे त मुंहिंजो मुहम्मद नबी बि जहिड़ो नबी आहे। इंशा अल्लाह वरी अॻिते हयाती हूंदी, तव्हांजे ख़िदमत में अॻिते इॻियूं ॻाल्हियूं पोइ थींदियूं। हाणे हिकिड़ी मंज़िल था पूरी कयूं, वरी ॿी मंज़िल पोइ अॻिते। अल्लाह पाक तव्हां असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए, महबूब जी मोहब्बत नसीब फ़रमाए। जंहिं सुन्नत न पढ़ी आहे सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।